जी नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 30 मार्च मंझंदि जनान सूमरो भरिसां ॿिनि मवालिन जो हमले में ज़ख़्मी अब्दुल जब्बार मंगणहार जेको हैदराबाद जे सिविल अस्पताल में दाख़िल हो वो गुज़िरियल राति ज़ख़्मनि जी सट न सहंदे वफ़ात करे वियो, जंहिंजो जनाज़ो अॼु संदसि घर जनान सूमरो भरिसां आंदो वियो ऐं जेको बैद में बुलड़ी शाह करीम जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो पियो वञे। दफ़न खां पहिरीं उन जे वारसनि लाश रखी धरणू हणण जो चिताव ॾिनो हो, जंहिंखां पोइ बुलड़ी शाह करीम पुलिस मक़तूल जी भेण आमना जे फ़रियाद ते क़त्ल जो केस दाख़िल करे वरितो आहे, जंहिंखां पोइ नौजवान जी जेका तदफ़ीन आहे उहा शुरू कई वई ऐं नौजवान खे बुलड़ी शाह करीम जे क़ब्रिस्तान में सुपुर्द ख़ाक कयो आहे। इन मौक़े ते नौजवान जो भाउ पिणु हिते क़ब्रिस्तान में मौजूदु आहे, उन खां पुछोसीं जंहिं ॿुधायो आहे त नियाणियुनि टे पुट यही तो औलाद इन मुझे भाजा अदा है मुझा थे हाणे यार अदा सालमन ज़ुल्म करे छॾियो अदा मुझो कुंदर पी छॾियो सगोरी रात अदा मुझो कुर्बान करे छॾियो अदा ज़ालिमन मुझे विसलाए मारे अदा जानी जुदा करे मुझा मासूम कला जेका दुश्मनी वग़ैरह हुई छा उन्हनि अदा अलाए का कहिड़ी अदावती हुई न मूंखे सम्झ में नथी अचे एॾो बेदर्दी सां मुंहिंजे मुस्लमान कंहिंजे लाइ दिलि में ॿिया ई नथा रखो। कंहिं मारियो आहे? अदा मुंहिंजो मारियो हिकिड़ो त जमालू मंगणार, ॿियो त सफ़ाकत कात्यार अदा उन्हनि मारियो मुंहिंजो अदा। उहे गिरफ़्तार थिया आहिनि? जी अदा अञा मुंहिंजा गिरफ़्तार न थिया आहिनि, मुंहिंजी FIR थी आहिनि, अला कंदो हाणे गिरफ़्तार थींदा, हला कंदो थींदा मोलाई माण्हू। तव्हांखे कंहिं ठा बाह जे लाइ त कोन दॿाउ विधो आहे? कंहिं बि छा जे लाइ न दॿा ॾिनो आहे अला। उहे केस दाख़िल कराईंदा? जी हा केस दाख़िल करायो आहे, FIR कराई आहे, हींअर कराई आहे 2 ॾींहंनि खां पोइ जहिड़ो अॼु वञी एक्शन कयो आहे। सो बि माना कंफ्यूज़ करे करे असांखे परेशान करे करे ग़रीबनि खे अॼु वञी असांजो कुझु मिड़ई दाद फरियाद थियो। सो बि मुंहिंजा सॼे ॻोठ राज पाड़े वारा माण्हू साथ में बीठा आहिनि। उन खां पोइ मुंहिंजी कंहिं बि मदद अलाह कई आहे, हिननि मुंहिंजे सभिनि ॿारनि कई आहे, मुंहिंजे माइट सभु मुंहिंजा माइट अज़ीज़ आहिनि ऐं ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि। हिन जा घणा ॿार आहिनि जेको माशाअल्लाह हुन जूं 7 नियाणियूं आहिनि, 3 पुट आहिनि। अच्छा पुट ही आहिनि? पुट ही आहिनि, ॿई मुंहिंजे जोड़ीअ में बीठा आहिनि। मुंहिंजो आहे